अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTV न्यूज़ जी ताज़ा तरीन ख़बरुनि सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। हिक नज़र हिन महिल जी ख़ासि ख़बरुनि ते। बुढाणी मां सदरुद्दीन भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ कुतुबुद्दीन भुट्टो में 10 साला नींगर असलम अली भुट्टो थैलीसेमिया विघी फ़ौत थी वियो, जॾहिं त घर में रोज़ राड़ो मतल। यादि रहे त बुढाणी में 1 साल अंदरि थैलीसेमिया सबबि 6 मासूम ॿारड़ा हयातियूं विञाए वेठा आहिनि ऐं हिन वक़्त बि 10 खां वधीक नींगर थैलीसेमिया में मुब्तला आहिनि, पर सिहत खाते पारां थैलीसेमिया ते कंट्रोल करण लाइ के जोगा उपाउ नाहिनि वरिता विया। गुड्डू मां बख़्त अली चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ सोनू चाचड़ जे रहवासियुनि जो बाअसरनि ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठाणनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त देह मसूवाला में संदनि ज़रई ज़मीन जे दंग ते क़दीमी रस्तो हुयो, जंहिंखे बाअसरनि क्रेन मशीन ज़रिए खोटराई करे ख़तमु करे वाह बणाए छॾियो आहे ऐं रस्ते भरिसां संदनि तक़रीबन 3 लख मालियत जा वण वढराए विकिणे छॾिया आहिनि। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। कंदकोट मां जानी जोनसाल बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट में 15 ॾींहं बि ऑल पार्टीज़ मूवमेंट तरफ़ां घंटाघर चौक ते एहतिजाजी कैंप ते मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि जी अॻवाणी में सवें माण्हुनि जो एहतिजाज जारी। कश्मीर ज़िले में वधंदड़ क़बीलाई दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त क़बीलाई दहशतगर्दी बंदि करियो, अमन बहाल करियो, क़बीलाई झेड़ा ख़तमु करियो। खेंजू मां मोहम्मद कासिम महर जी रिपोर्ट मुताबिक़ सानको में राजड़ी बिरादरी जी 2 धुरियुनि में कारह जे पुराणे तकरार तां झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। ॾहर की पुलिस बाअसरनि जी वंगार वहंदे ज़ख़्मियुनि मथां फुर जो केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। मुतासिर धुर जो बाअसरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज। हुननि SSP घोटकी खे अपील कई त साणनि इंसाफ़ करे कूड़ो केस ख़तमु कयो वञे। मधे जी मां मोहम्मद अयाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मधे जी पुलिस ॻुझे इतलाह ते कार्रवाई कंदे 2 ॾींहं अॻु हिंदू मुहले मां फ़ौरन पारां संजीत कुमार जी औताक तां वारदात दौरान फुर कयल मोबाइल फ़ोनूं हथ करण सां गॾु 2 फ़ौरन खे पिणु गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। हथ कयल मोबाइल फ़ोनूं मालिकनि हवाले कयूं वयूं आहिनि। रोहिड़ी मां सचल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रोहिड़ी बाईपास ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रमज़ान शरीफ़ जो एहतराम न कंदे होटल खुलेआम हलण लॻा। उन दौरान असिस्टेंट मुख़्तियारकार पारां छापा हणी 2 खां 3 हज़ार रुपया ॾंड विधो वियो। असिस्टेंट मुख़्तियारकार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे महीने जो एहतराम न कंदड़ फ्रूट, सब्ज़ी, खीर, ॾही ऐं ॿियनि शयुनि ते वधीक रक़म वसूल कंदड़नि ख़िलाफ़ रोज़ाने बुनियाद ते कार्रवाइयूं जारी आहिनि। सेवण शरीफ़ मां निज़ामुद्दीन गंभीर जी रिपोर्ट मुताबिक़ कच्चे वारे इलाइक़े ॻोठ दरे देरो में हालेपोटा बिरादरी पारां 15 पुलिस इंचार्ज तालका सेवण मंज़ूर हुसैन ऐं DSP सेवण अरबाब सूमरो मथां मुबैना इल्ज़ाम हणंदे संदनि ज़ियादतियुनि ऐं ॾाढाइनि ख़िलाफ़ ॻोठ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया जे साम्हूं पुलिस मथां मुबैना इल्ज़ाम हणंदे दाहींदे चयो त एडिशनल कोर्ट सेवण मां ज़मानत थियल संदनि 2 नौजवाननि खे खंभे गुम करे छॾियो आहे। मुतासिरनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त साणनि इंसाफ़ करे पुलिस आफ़ीसरनि ते क़ानूनी कार्रवाई कई वञे। शहदादपुर मां अली नवाज़ सरीवाल जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादपुर जे चाकी पाड़े में 4 ॿारनि जे पीउ 8 साल अॻु मुसलमान बणियल मिर्चू उर्फ़ मोहम्मद उज़ैर खे कार सवार 3 हथियारबंद मुबैना अगवा करे विया। संदसि घरवारी दाहींदे इल्ज़ाम हयो त संदसि मुड़ुस जो प्लाट जे मामले तां मसइलो हलंदड़ हो, खेसि मौतमार धमकियूं ॾींदा हुआ। हुन मुड़ुस जी बाज़ियाबी ऐं मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। टंडो गुलाम अली मां अली गुलाम हैदरी जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो गुलाम अली ऐं आसपास वारनि इलाइक़नि में गटरनि ऐं किने पाणीअ जी खाणुनि करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो, जंहिं सबबि इस्पतालुनि में मरीज़नि जो अंगु ॾींहों ॾींहुं वधण लॻो आहे। ॻोठाणनि यूनियन काउंसिल मातली ऐं यूनियन काउंसिल टंडो गुलाम अली खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन मच्छर मार फुहारो कराइनि त जीअं माण्हू मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि खां बची सघनि। बावड़ो मां गुलाम अली रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ जंगल मलिक जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलतुनि जी अणहूंद करे चूंडियल नुमाइंदनि ऐं UC इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज।
हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन जदीद दौर में स्कूल, इस्पताल ऐं साफ़ पाणीअ जहिड़ियुनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि। 3 सालनि खां बिजली पिणु बंदि आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खेनि बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।